ठटे मावा खे अपडेट कयूं पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां ठटो में भारत पारां सिंध तास मुआहिदे जी भञकड़ी ऐं आबी दहशतगर्दीअ ख़िलाफ़ मरसूं मरसूं सिंधू न ॾेसूं जे उनवान हेठि हिक वॾी एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी पीपी ज़िले ठटे जे जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ अहमद कुरैशी ऐं तालके सदर अब्दुल हमीद सूमरो कई। रैली में तालके जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल्स जे उहिदेदारनि, चूंडियल नुमाइंदनि, कारकुननि, नौजवाननि ऐं हारियुनि वॾे अंग में शिरकत कई। शिरकत कंदड़नि जे हथनि में बैनर ऐं प्लेकार्ड हुआ जिन ते सिंध जे आबी हक़नि जे तहफ़ुज़ ऐं सिंध तास मुआहिदे ते मुकमल अमल दरामद बाबति नारा लिखियल हुआ। मुज़ाहिरीन मरसूं मरसूं सिंधू न ॾेसूं समेत मुख़्तलिफ़ नारा हणी सिंध जे पाणी जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजे अज़्म जो इज़हार कयो। उन मौक़े ते पीपी ज़िले जे जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ अहमद कुरैशी ऐं तालके सदर अब्दुल हमीद सूमरो ख़िताब कंदे चयो त दरियाए सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगी, ज़राअत ऐं मईशत जो बुनियादु आहे। उन जे पाणीअ ते कंहिं बि क़िस्म जी ज़्यादती या कब्ज़े खे हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। हुननि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हर फोरम ते सिंध जे आबी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ आवाज़ बुलंद कंदी रहंदी ऐं सिंध जे अवाम जे हक़नि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कई वेंदी। उन्हनि वधीक चयो त भारत पारां सिंध तास मुआहिदे जी भञकड़ी बैन अल-अक़वामी क़ानूननि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, जंहिं ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत खे असराइता सुफ़ारती क़दम खणणु घुरिजनि। उन्हनि चयो त सिंध जा माण्हू पंहिंजे दरिया जी हिफ़ाज़त लाइ मुतहिद आहिनि ऐं कंहिं बि साज़िश खे कामयाब थियण न ॾींदा। पीपी अॻवाननि पंहिंजे ख़िताब में चयो त दरियाए सिंध रुॻो पाणी जो ज़रियो न पर सिंध जी तहज़ीब, सक़ाफ़त ऐं सुञाणप आहे। उन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी क़यादत जी हिदायतुनि मूजिबि सिंध जे आबी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ जिदोजहद जारी रखंदी ऐं पाणी जे मामले ते कंहिं बि क़िस्म जी नाइंसाफ़ी बर्दाश्त न कई वेंदी। रैली में तालके जनरल सेक्रेटरी मुनवर अली हेलायो, सिटी सदर अब्दुल अज़ीज़ पखेड़ो, डिस्ट्रिक्ट काउंसिल ठटे जे मेंबर हसनैन हमीद सूमरो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।